अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आऊं पेरिया गुल। सब खबरी का नजर हेडलाइन ते। सदर आसिफ अली जरदारी की सदारत हेठ आला सतही मुशावरती इजलास वजीर आजम शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आसिम मुनी, बिलावल भुट्टो जरदारी, वफाकी वजीरन की शिरकत। इजलास में मुल्की मईशत, तवानाई की सूरत हाल ऐं खिते जी तब्दील थींदड़ सिक्योरिटी सूरत हाल जो जायज़ो। सदर आसिफ अली जरदारी तरफा महांगाई ते ज़ाब्तो आणण ऐं तवानाई जो तहफ़ुज़ यकीनी बणाइण ते ज़ोर। इजलास दौरान नाणे ऐं पेट्रोलियम वारे वज़ीरनि तवानाई जी सूरत हाल ऐं माली असरनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। इजलास में क़ौमी मफ़ाद ऐं अवामी सहूलियत खे साम्हूं रखंदे पॉलिसी ठाहिण ते इतफ़ाक़ कयो वियो। सदर आसिफ अली जरदारी तरफा तवानाई जी बचत ते अवाम में शऊर पैदा करण लाइ मुहिम हलाइण जी हिदायत। अमरीका ऐं ईरान विच में पैगामनि जो सिलसिलो पाकिस्तान ज़रिए जारी। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक डार चयो आहे त अमरीका 15 नुक़्ता पेश कया आहिनि। ईरान अमरीका जे 15 नुक़्तनि ते गौर करे रहियो आहे। पाकिस्तान खिते में अमन इस्तेकाम लाइ पुरज़म आहे। छिकताण जे ख़ात्मे ऐं पायदार अमन लाइ हर मुमकिन सिफ़ारती कोशिशूं जारी रहंदियूं। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में इसाक डार चयो त छिकताण जे ख़ात्मे लाइ तुर्किया ऐं मिस्र समेत ॿिया मुल्क बि मावनत करे रहिया आहिनि। ईरान ॻाल्हियुनि में संजीदा थी वञे, ॿी सूरत में सुठो न थींदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप हिकु भेरो ॿीहर ईरान खे धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पर्दे पोयां ईरान डील जी ख़ैरात घुरी रहियो आहे। ईरान अवाम खे अमरीकी तजवीज़नि जो जाइज़ो वठण लाइ चई रहियो आहे ऐं देर थियण खां अॻु ईराननि खे संजीदा थी वञणु घुर्जे। वक़्तु गुज़री वियो त ईरान लाइ वापसी जो रस्तो न हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुख़्तसिर दौरे ते कराची पहुची वियो। वज़ीर आला सिंध सैयद बुरादरी शाह काबीना मेंबरनि सां गॾु वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी पीपी सेनेटर शेरी रहमान जी रिहाइशगाह आमद। वज़ीर आज़म शेरी रहमान सां संदसि न्याणी मारवी मलिक जी वफ़ात ते ताज़ियत कई। वज़ीर आज़म पीपी एमपीए फरियाल टालपुर जी रिहाइशगाह बि वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फरियाल टालपुर खे न्याणी जी शादी जी मुबारकबाद पेश कंदो। इसराइल तरफां ईरान जे पासदाराने इनक़लाब बहरिया जे कमांडर खे शहीद करण जी दावा। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त पासदाराने इनक़लाब बहरिया जे कमांडर अली रज़ा तंगसिरी खे ख़त्म करे छॾियो आहे। हू आबनाई हरमिज़ खे बंदि करण ऐं दहशतगर्द कार्रवाइनि जो सिधी रीत ज़िम्मेवार हो। ईरानी बहरिया जा ॿिया बि केतिरा ई सीनियर अमलदार कार्रवाई में मारिया विया आहिनि। अमरीका ऐं इसराइल ॿिनि ईरानी अॻवाननि खे पंहिंजी टारगेट लिस्ट मां कढी छॾियो। ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर मोहम्मद बाकर ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जा नाला आरज़ी तौर लिस्ट मां हटाया विया। परॾेही ख़ाबिरू इदारे जी रिपोर्ट मूजिबि पहिरियों फ़ैसिलो जंग जे ख़ात्मे लाइ आला सतह जी ॻाल्हियुनि खे नज़र में रखंदे कयो वियो आहे। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त का बि सियासी जमायत या लीडर पाकिस्तान खां मथां नाहे। क़ौमी मुफ़ादनि ते ज़ाती ऐं सियासी मुफ़ादनि खे तरजीह नथी ॾेई सघिजे। पाकिस्तान जे सिफ़ारती कोशिशनि खे सॼी दुनिया साराहे थी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ वधीक चयो आहे त पाकिस्तान दुनिया में असरायतो ऐं भरपूर आवाज़ खणण जी साम्हूं अची रहियो आहे। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल जो खिते में अमन लाइ कोशिशूं जारी आहिनि। जंग जे ख़ात्मे लाइ पाकिस्तान जे अहम किरदार ते भारत वाड़ाइब जो शिकार थी वियो आहे। जीडीए सरबराह पीर पागारे सां जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मुलाक़ात। जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पीर चगोट पहुची पीर पागारे सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सिंध जी सियासी सूरतहाल समेत अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल। ॿिन्ही अॻवाननि पारां मुस्तक़बिल में बि राब्तनि खे जारी रखण ते इतफ़ाक़। मुलाक़ात में पीर सैयद मोहम्मद राशिद शाह राशदी ऐं मौज़म अब्बासी समेत ॿिया अॻवान पिणु मौजूद हुआ। मौसमियात खाते पारां सिंध में अॼु खां गजगोड़ सां बरसात जी अॻकथी। हैदराबाद, जामशोरे, दादू, लाड़काणी ऐं कंबर शदाकोट में वसकारे जो इम्कान। सखर, घोटकी, शिकारपुर, जेकाबाद, सांघण ऐं टंडोलायर में मींहुं वसंदो। कराची में छंछर या आचर जे ॾींहुं ॻड़े सां बरसात जो इम्कान ज़ाहिर। घोटकी वेझो ओगाई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में जहिड़ो नौजवान मारिजी वियो। कचे जे चाकर ओगाई वारे इलाइक़े में धुरियुनि जी हिक ॿिए मथां फायरिंग, गोलियूं लॻण करे अमादुल्ला ओगाई मौक़े ते क़तल थी वियो। राधण वेझो जवाबदार घरवारी खे छुरियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ वाढा मोरी में ॿिनि ॿारनि जी मौत। मुस्मात रेशमा पंवर बेदर्दी सां क़तल।
गोठाणन जवाबदार मुर्स गुलाम नबी पमर के पकड़े सेहर पुलिस हवाले कर जो मकतूला जो लाश अस्पताल में जरूरी कार्रवाई बाद वारसन हवाले।